हाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्त असीं तव्हांखे हाला में ख़बर ॾींदा हलूं त पंजाब में अगवा कयल 7 महीने जो ॿारड़ो हाला में मिली वियो। संदसि माउ खे झलमंसी में वेकिरो करण जो इंकशाफ थियो आहे। मुगवी औरत जे मुड़ुस मोहम्मद वासत पंहिंजी घरवारी अख्तर बीबी ऐं संदसि 7 महीननि जो पुटु एहसान खे अगवा कंदड़नि खां वापसि कराइण लाइ हाला जी अदालत पहुची वई। संदसि ज़ाल ऐं पुट खे अगवा कंदड़ हाला जे रहंदड़ मलाह बिरादरी सां तालुक़ रखंदड़ हिक ई घर जे 4 फर्दनि मियां बख्श उर्फ काली मलाह, संदसि घरवारी नाज़मा, संदसि 2 पुटनि सलमान ऐं मुमताज़ मलाह ते संदसि घरवारी ऐं मासूम पुट खे अगवा करण खे वेकिरो करण जो इल्ज़ाम हो। अदालत हाला पुलिस खे हुकुम जारी कंदे अगवा कंदड़ गिरोह खे फौरी तौर गिरफ़्तार करण, इन्हनि पारां वेकिरो कयल औरत ऐं ॿार खे बाज़ियाब कराए अदालत में पेश करण जो हुकुम जारी कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।